अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, जेको वॾो रहीम आहे, ऐं सभु तारीफ़ूं हुन परवरदिगार जे लाइ जॾहिं तुंहिंजो नाव बाजबो ॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सभु कीअं। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ, ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं ट्रांसमिशन अज़मते रमज़ान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। ऐं जेका स्टार्टिंग हूंदी आहे न कंहिं बि शइ जी, उहा जेका दुआउनि सां थिए थी त उहा ख़ूबसूरत हूंदी आहे, उनमें बरकत पवंदी आहे। ऐं असीं सभु माना घर में बि ॾिसो न, पहिरीं जे टाइम में इहो चवनि था त रवाजु हूंदो हो त जॾहिं कुनी बि उहा रधजंदी हुई न त उहा घर में का वॾी उनखे डिस्ट्रीब्यूट करण जे लाइ वेहंदी हुई ऐं बिस्मिल्ला चई करे असां वटि असांजूं जेके अमड़ियूं आहिनि, असांजूं भेनरूं आहिनि, उन्हनि जो इहो तरीक़ेकार हूंदो आहे त हर कमु बिस्मिल्ला चई करे पोइ स्टार्ट कंदियूं आहिनि। ऐं पाण ॾिसंदा आहियूं त वाक़ई में जेको कमु सचाई सां इंसानु करे थो, दिलि जी उन दिलि सां कमु करण जी कोशिशि कंदो आहे त उहो कमु वाक़ई में ॾाढो ख़ूबसूरत थींदो आहे। ऐं नो डाउट जंहिं चवंदा आहिनि त जंहिं कम में तव्हांजी दिलि न चवे न त उहो कमु तव्हां छॾे ॾियो, कुझु टाइम जे लाइ उन कम खे तव्हां छॾे ॾियो ऐं बाद में तव्हां उन कम खे कयो जॾहिं तव्हांजी दिलि चवे। ऐं असांखे पंहिंजी इस्लामी तालीमात में बि ईअं सम्झायो वियो आहे। क़ुर पाक बि जॾहिं रिसाइट कयो वेंदो आहे न त इंसानु आहे, पाण को बि कमु कंदे कंदे थकिजी पवंदा आहियूं, उन ई तरह कोई किताबु पाण जॾहिं रीड कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं थकिजी पवंदा आहियूं, ॻाल्हि न वणंदी आहे त क़ुर पाक में ख़ुदि हुकुम आहे त जॾहिं तव्हांखे इंसान ज़ात आहे, तव्हांखे जॾहिं उहा तंगी थिए थी, तव्हांजी दिलि नथी चवे त तव्हां उन क़ुर पाक खे बि ठपे रखी छॾियो ऐं बाद में तव्हां उनखे रिसाइट कयो त नंढियुनि नंढियुनि शयुनि मां इलाही वॾो वॾो असांखे लेसन मिलंदो आहे। जेकॾहिं को कमुकारु आहे, को बिज़नेस आहे, वॉट एवर छा बि तव्हां कमु कयो पिया, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे थोरो ब्रेक वठूं त पोइ उन में नंढिड़ो ब्रेक वठणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। ऐं तव्हां पोइ वरी ॿीहर जॾहिं उन कम खे कयो था त पोइ सुहिणे अंदाज़ में पाण सभु उन कम खे सर अंजाम ॾींदा आहियूं ऐं सुहिणे अंदाज़ में पंहिंजी ख़िदमतूं जेको आहे न उहे पेश करियूं था। नाज़रीन, अज़मते रमज़ान हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। ऐं असांजी हिन ट्रांसमिशन सां जेको साथ मौजूदु आहे उहो टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं सहरो इफ़्तार जो वक़्तु हुजे ऐं असांजे अॻियां दस्तरख़्वान हुजे ऐं उते जेकॾहिं टपाल मेज़बान मौजूदु न हुजे त कुझु खुटल महसूसु थींदो आहे। सो चांहि जी क्रेविंग थिए थी त टपाल मेज़बान असां ऐं सभिनीनि जे लाइ हिकिड़ो सुठो ऑप्शन ज़रूरु आहे। अॼु कुझु वीडियोज़ ॾिसां पई ऐं कुझु क्लिप्स वाक़ई में मूंखे ॾाढी तकलीफ़ बि थिए पई त असां वटि जेको इहो फ्यूल बॉम्ब किरायो वियो आहे उन खां पोइ हर शइ खे वाह लॻी वई आहे ऐं हर शइ जो रेट जेको आहे सो पाण ॾिसंदा आहियूं त आम रूटीन में जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं, पेट्रोल जीअं वधंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तमामु शयुनि जी जेका क़ीमत हूंदी आहे उन में इज़ाफ़ो थींदो आहे। पेट्रोल डीज़ल जूं क़ीमतूं जॾहिं वधनि थियूं ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं 10 रुपया 15 रुपया ऐं 20 रुपया इन तरह जूं क़ीमतूं वधंदियूं आहिनि त पाण सभु यूज़ टू हूंदा आहियूं, पाण सभु आदी हूंदा आहियूं त हा बाबा पेट्रोल एतिरो वधंदो। पर हिकु जॻह ते 55 रुपया जॾहिं फ्यूल जी क़ीमत वधे थी त पोइ अवां असां सभु सोचे सघूं था त ईंदड़ ॾींहंनि में केतिरी न ॾुखियाईनि खे पाण सभिनीनि खे फेस करिणो पवंदो। अच्छा, वरी बि असांखे इहो बि ऐलान कयो वियो आहे, पाण सभिनीनि खे इहो सम्झो त हाई अलर्ट ॾिनो वियो आहे त अञा इन पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थींदो। जॾहिं एजुकेशनल सिस्टम ते नज़र विझिजे थी त असां ॾिसूं पिया त मुख़्तलिफ़ जेके इंस्टीट्यूट्स आहिनि उते एग्ज़ाम्स बि हिन वक़्तु कंडक्ट कया वञनि पिया ऐं वरी ईंदड़ ॾींहंनि में स्ट्राइक जो मोकल जो जेको ॿुधायो वञे पियो। मां तव्हां सां ॻाल्हि ज़रूरु शेयर करणु चाहींदमि त जेके असां वटि प्राइवेट सेटअप्स आहिनि न, प्राइवेट स्कूल्स आहिनि ऐं जेके ग्रेजुएशन करे घरनि में छोकिरियूं वेहनि थियूं, उन खां पोइ प्राइवेट स्कूल्स में जॾहिं उहे जॉब करण जे लाइ वञनि थियूं उन्हनि जी हूअं ई पघार ॾाढी घटि हूंदी आहे। हालांकि कमु तमामु घणो हूंदो आहे, ॿारनि खे क्लास में बि उन्हनि खे टाइम ॾियणो आहे, पोइ वरी प्राइवेट स्कूल्स आहिनि त डेकोरेशन जो कमु ऐं माना तमामु घणो एक्स्ट्रा कमु हुननि खे करिणो पवंदो आहे। उन खां पोइ वरी ॿारनि जो होमवर्क XYZ खोड़ सारियूं शयूं वरी उहे घरनि में बि
कमु खणी ईंदियूं आहिनि माना ईअं नथा चई सघूं त हाफ टाइम खां उन्हनि जी जॉब आहे माना फुल टाइम हू जेको आहे न ईअं सम्झो त जॉब करे रहियूं हूंदियूं आहिनि उन जे बावजूद बि जेका मज़दूर जी बि सैलरी चवनि था उहा 30-35 हज़ार हुजणु घुरिजे पर असां वटि उन्हनि टीचर्स जी सैलरी तमामु घटि हूंदी आहे त उते उन्हनि प्राइवेट स्कूल्स में चयो वियो आहे त ईंदड़ मंथ में श्योरिटी कोन्हे त असां तव्हांखे सैलरी ॾींदासीं या कोन ॾींदासीं हू श्योरिटी नथा ॾियनि ऐं असां वरी जॾहिं आम माण्हुनि जी ज़िंदगी ते नज़र फेरायूं था त माण्हुनि जी ज़िंदगियूं ॾाढियूं तंग आहिनि ॾाढियूं ॾुखियूं आहिनि हक़ीक़त में माण्हुनि जी ज़िंदगियूं असां घर में 3 वक़्त जी मानी खाऊं था सुख सां सुम्हूं था ऐं तमामु शयूं असांजी जेका आहिनि न हिकु ईज़ी वे में हली रहियूं आहिनि पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर खां निकिरी ऐं थोरो तव्हां बैकवर्ड एरियाज़ में हिकु दफ़ो वञी ॾिसो तव्हां चकर लॻाए ॾिसो तव्हांखे ख़बर पवंदी त वाक़ई में माण्हुनि जूं ज़िंदगियूं इलाही हार्ड आहिनि ॾाढियूं ॾुखियूं आहिनि ऐं हिन वक़्तु जंहिं अंदाज़ में असां वटि महांगाई कर खणे पई त रोज़गार हिकिड़ो पहिरियां ई अनएम्प्लॉयमेंट जो असां वटि ॾाढो वॾो मसइलो आहे रोज़गार मिलणु असां वटि हिकिड़ो वॾो इहो जेको आहे न बहस मुबाहिसा बि थी रहिया हूंदा आहिनि उते ईअं बि चयो वेंदो आहे त तव्हां जॉब्स जे पोयां छो था भॼो ऐं तव्हां जेको आहे सो जॉब्स क्रिएट कयो पर जॾहिं माण्हुनि वटि बेसिक सहूलियतूं ई मौजूदु न हूंदियूं त उहे बिज़नेस जो कीअं सोचींदा जॉब क्रिएट करण जे बारे में कीअं सोचींदा ऐं ईंदड़ ॾींहंनि में जेके इंकशाफ़ ज़ाहिर कया वञनि पिया त अनएम्प्लॉयमेंट तमामु घणी थींदी ऐं जेके माण्हू जॉब्स कनि पिया उन्हनि खे बि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो ऐं उनखां अलावा जेकॾहिं गवर्नमेंट सेक्टर ते नज़र पवे थी तव्हां उहे स्कूल्स हुजनि ऑफिसिस हुजनि त उते बि असां वटि हूअं ई ॾाढा घणा मसइला आहिनि ऐं पाण ॾिठो आहे त विच में इलाही घणो मसइलो हलियो आहे जेके बि रिटायर्ड माण्हू आहिनि उन्हनि जूं पेंशन ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिटायर जॾहिं माण्हू थिए थो त उनखां पोइ हुननि खे हिकिड़ो आसिरो हूंदो आहे उहो पेंशन जो हूंदो आहे उन में बि कटौती हुजे उते बि मसइला हुजनि त पोइ आम माण्हू माना कीअं सर्वाइव कंदो इहे ॾाढा वॾा हींअर जेको आहे सो क्वेश्चन्स बि आहिनि इन्हनि ते बहस मुबाहिसा बि थी रहिया आहिनि पर पाण सभु ॼाणूं था त असां वटि जॾहिं को मसइलो थींदो आहे त हुनजो हल आसानी सां पाण सभिनीनि खे कोन मिलंदो आहे माह रमज़ान जो महीनो आहे ऐं असां जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं इस्लामी तालीमात जी त असांखे हिकिड़ो सबक़ु मिले थो उहो इहो आहे त सिंपली मां ईअं चवणु चाहींदमि त ॿिए जे हिन बंगलो खे ॾिसी पंहिंजी झूपड़ी कोन ड्राहिबी आहे ऐं असां जॾहिं आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक ते नज़र विझूं था त पाण उन हिकु खजूर जी गड़ी सां रोज़ो रखंदा हुया उन सां रोज़ो खोलींदा हुया ऐं इहो आम माण्हुनि जे लाइ उम्मत जे लाइ हिकिड़ो वॾो सबक़ु आहे त जेकॾहिं कुझु न बि आहे त इंसान वटि जेके सहूलियतूं जेके फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि में ई गुज़ारो जेको आहे न करणु खपे ऐं यकीनन पाण सभु ॼाणूं था त शुक्र करण जी जेका क्वालिटी आहे न उहा बेहद ख़ूबसूरत इंसान जी क्वालिटी हुजे थी त जेको कुझु आहे उन में शुक्र कजे अच्छा अक्सर माण्हू चवंदा आहिनि त हेतिरे टाइम में हेतिरी तरक़ी करणु खपे ऐं हिकिड़ो गोल तयारु करणु खपे त कुझु टाइम में इंसान जेको आहे न कुझु हासिलु ज़रूरु करे ठीकु आहे महिनत पंहिंजी जॻह ते पर ज़रूरी न आहे त हर कंहिंखे सभु कुझु मिली वञे इहो ज़रूरी न हूंदो आहे त जेको तव्हां जेको सोचियो उहो सभु कुझु तव्हीं उन वक़्त में हासिलु करे वठो कुझु शयूं वक़्तु घुरंदियूं आहिनि ऐं सब्र ऐं शुक्र जी जेका उहा हिकिड़ी आदत आहे इंसान खे उहा इंसान खे ख़ूबसूरत इंसान बि बणाईंदी आहे हाणे जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां वटि पॉकेट में 20,000 आहिनि ऐं तव्हां कंहिं मार्ट ते वञो था ऐं तव्हां 80,000 जी ख़रीदारी करियो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उहा जेका आहे न पूरा कोन करे सघंदव पर उन्हनि 20,000 मां जेकॾहिं तव्हां कंहिं लोकल मार्केट में वञी करे 10-15,000 जो सामान वठो था ऐं 5-7,000 तव्हां बचाए रखो था त इन तरह बि तव्हांजो जेको आहे न कुझु ॾींहं गुज़री सघनि था आसानी सां सो जेतिरो आहे उन में माण्हू शुक्र करे बाक़ी महिनत इंसान करे सघे थो महिनत खे पंहिंजी खे कंटिन्यू करे नाज़रीन वधीक हिन ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था पर वक़्तु साही जो थी वियो आहे सो असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जे तरफ़ अॻियां वधंदासीं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं 20 रोज़ो माशाल्लाह सां ही मग़फ़िरत जो अशरो पंहिंजे इख़्तिताम ते आहे ऐं जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं था माह रमज़ान जे महीने जी त ख़ूबसूरत महीनो इबादतुनि जो महीनो ऐं उहो अफ़ज़ल महीनो जेको हर इंसान खे हिकिड़े कंप्लीट पैकेज तौरु मिले थो ऐं माह रमज़ान जूं पंहिंजूं रौनकूं पंहिंजूं बरकतूं हिन ट्रांसमिशन खे बि चाहींदा आहियूं त उन्हनि ई रौनकुनि सां असां सजाए सघूं मां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचाए सघूं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे दानिश चन्ना ऐं दरबेलो मां पाण आयो आहे असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमाए। तव्हांखे भलीकार चऊं था दानिश, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह जी, मां बिल्कुलु ठीकु, ॾाढो सुठो लॻो दानिश, तव्हां मौजूदु आहियो, तव्हांखां नातिया कलाम ॿुधंदासीं। पर पहिरियों मां ज़िक्र कंदी हलां नाज़रीन हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सो दानिश बिल्कुलु देरि नथा कयूं, तव्हांखां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ही जान हुजूर जिया ही सिर भी हुजूर जो आ मां पाण मुंजा बचड़ा मां पाण मुंजा बचड़ा मुंजो घर भी हुजूर जो आ ही जान हुजूर जिया ही सिर भी हुजूर जो आ ऐं हर दिल बे हुजूर जिया महफिल बे हुजूर जिया हर दिल बे हुजूर जिया महफिल बे हुजूर जिया जलसो बे हुजूर जो वा ऐं ज़िक्र बि हुजूर जो वा ही जान हुजूर जिया ही सिर बि हुजूर जो आ ऐं हर पीर हुजूर जो आ सुनो दस्तगीर हुजूर जो आ हर पीर हुजूर जो आ सुनो दस्तगीर हुजूर जो आ मुझो सजण सुनो साईं कलंदर भी हुजूर जो आ ही जान हुजूर जिया ही सिर भी हुजूर जिया ऐं गायो गुण भी हुजूर जो आ नवाज़ण भी हुजूर जो आ शायर भी हुजूर जो आ सनाकर भी हुजूर जो आ ही जान हुजूर जिया ऐं ही सिर भी हुजूर जो आ जिया ऐं ही सिर बि हुजूर जो आ। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। असां जॾहिं बि नातिया कलाम जी ॻाल्हि कयूं था ऐं हुजूर जी सना ख़्वानी जी ॻाल्हि कयूं था त हुजूर जी सना ख़्वानी में इलाही बरकत आहे। काफ़ी सारा अहिड़ा नात ख़्वान आहिनि कॾहिं कॾहिं माना किथे मिली वठंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांजो कोई बि कमु जेको आहे न कॾहिं थींदो आहे ईअं मतिलबु काफ़ी माण्हू ज़िक्र कंदा आहिनि त हर कम में रुकावट ऐं जॾहिं बि कुझु बि सोचूं था त उहो कमु असांजो मुकमल नथो थिए ऐं हर जॻह ते उन्हनि रुकावटुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो त पोइ मुफ़्ती साहिबु जॾहिं हिन ट्रांसमिशन में तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि त मां उन्हनि खां पुछियो बि हुयो त काफ़ी माण्हू इन तरह जूं शिकायतूं कंदा आहिनि त असीं कुझु सोचींदा आहियूं त पोइ उहो कमु जेको आहे न मुकमिल कोन थी सघंदो आहे पर दुरूद पाक में एॾी त उहो बरकत आहे तव्हां दिलि सां दुरूद पढ़ो ऐं तव्हां जेको आहे सो नमाज़ जॾहिं अदा कयो था फजर जी उन खां पोइ सॼो ॾींहुं माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू वटि पंहिंजे कमकार जे लाइ मौजूदु आहे पर जेको बि तव्हांखे टाइम मिले थो त तव्हां दुरूद पाक खे कंटिन्यू कयो त ईमान इंसानु रखे न ऐं इंसान जो बिलीव हुजे
त पोइ जेको कमु जाइज़ माना माण्हू सोचींदो आहे न त उहो कमु थी वेंदो आहे। सो कुझु अस्कार यकीननि असां वटि मौजूदु हुजनि था, तस्बीहात मौजूदु हुजनि थियूं, तव्हां दिलि सां जॾहिं जॾहिं पढ़ो था त पोइ इंसान जूं जेके रुकावटूं आहिनि उहे दूरि थियनि थियूं। ऐं नज़र बद बि चवंदा आहिनि त उहा बरहक़ आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बि नज़र बद खे मुंहुं ॾियणो पियो हुयो। ऐं 4 कुल जॾहिं असीं पढ़ूं था, पंहिंजे विर्द में रखूं था त उन नज़र बद खां बि पाण जेको आहे न महफ़ूज़ रहूं था। ऐं इंसानु आहे कॾहिं कॾहिं काशे असांखे ॾाढी सुठी लॻंदी आहे, को कमु को इंसानु करे रहियो हूंदो आहे या कंहिंजी लाइफ जो जेको आहे सो उहो स्टाइल असीं ॾिसंदा आहियूं, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ेकार ॾिसंदा आहियूं। ऐं रब साईं इज़तूं ॾींदड़ हूंदो आहे, वतु इज़ मन तशा वतु ज़िल मन तशा, त माना काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि त इंसानु ॾिसंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं माशाल्लाह बि चवणु विसरी वेंदो आहे। पाण ॾिसंदा आहियूं को माण्हू तारीफ़ कंदो आहे, माशाल्लाह कोन चवंदो आहे, त थोरो इंसानु जेको आहे न कॾहिं कॾहिं उनजी सोच डाइवर्ट बि थी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू सोचणु लॻंदो आहे त अच्छा मूंखे ही प्रॉब्लम आहे, शायदि हुन जेको आहे सो माण्हू हिन तरह मूंसां ॻाल्हि कई ही, थी सघे थो उनजे करे ही प्रॉब्लम हुजे। त असां वटि तस्बीहात मौजूदु आहिनि, ज़िक्र मौजूदु आहिनि। सो कंहिं वटि हरूभरू वञण खां बहितर आहे, बेवजह कंहिंसां हरूभरू डिस्कस करण खां बहितर आहे त जेके हल असां वटि क़ुर पाक में मौजूदु आहिनि, छो न असां उन्हनि जो ज़िक्र कयूं ऐं उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में शामिलु कयूं, उन्हनि तस्बीहात खे ज़िंदगी में शामिलु कयूं ऐं इन्हनि नंढनि नंढनि प्रॉब्लम्स खां ऐं परेशानियुनि खां पाण जेको आहे पासीरा रही सघूं था। ऐं काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके घणो किराए कंदा आहिनि, घणो पंहिंजे मसइलनि जे बाबति ॿुधाईंदा आहिनि। जेका रब जी ज़ात आहे बेहिसाब उहा ॾींदड़ आहे। ऐं जॾहिं अलाह साईं सां इंसानु जेको आहे न मसइलो वेही डिस्कस कंदो आहे न त पोइ हुनजो हल ज़रूरु मिलंदो आहे, के बि मदद ज़रूरु मिलंदी आहे। अच्छा नाज़रीन, असां जॾहिं बि हालातनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त सुठा हालात या बुरा हालात इंसान जे हथ में कोन हूंदा आहिनि। वनबलूकुम बिश्शर्रि वल ख़ैरि फितनत, और हम तुम्हें अच्छे और बुरे हालात से आज़मा रहे हैं। इहो असांजो क़ुर चए थो त तव्हांखे सुठनि ऐं बुरनि हालातनि में तव्हांखे आज़मायो वञे थो। जेकॾहिं सुठा हालात आहिनि ऐं तव्हां वटि सभु कुझु आहे त उहा बि आज़माइश थी सघे थी। तव्हां वटि मालो दौलत आहे ऐं तव्हां मालदार आहियो त उनखे बि सुहिणे अंदाज़ में जेको आहे न ख़र्चु करणु घुरिजे। कंहिंजी मदद जे लाइ कुझु जेकॾहिं पैसो वेंदो आहे त इंसान खे सेटिस्फेक्शन बि हूंदी आहे ऐं हिकिड़ो सुठो माल बि हुजे थो ऐं उहा सुठाई बि जेका आहे न थी सघे थो त इंसान खे उन में बि आज़मायो वञे थो। या जेकॾहिं कॾहिं ॾुखियायूं आहिनि ऐं को थींदो आहे कॾहिं कॾहिं को अहिड़ो वक़्तु हूंदो आहे, पाण पंहिंजी सोसाइटी में ॾिसंदा आहियूं न खोड़ सारा मिसाल, गुरबत आहे ऐं जीअं अनएम्प्लॉयमेंट जी मूं ॻाल्हि कई, अॼु जा जेके असांजा हालात आहिनि त बुरो वक़्तु बि इंसान जी आज़माइश थी सघे थो। त मूं शुरूअ में ज़िक्र कयो त असां शुक्र चवणु जेको आहे न, शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवणु शायदि पंहिंजी ज़िंदगी में घटाए छॾियो आहे, विसारे छॾियो आहे। या सभु शयूं एॾी सुहिणे अंदाज़ में पाण ॾिसी रहिया हूंदा आहियूं स्क्रीन ते ऐं उहा ग्लैमर लाइफ एॾो माण्हू खे अट्रैक्ट कंदी आहे त माण्हू चवंदो आहे त घटि टाइम में असां घणो कुझु अर्न करे सघूं। ऐं अॼु जे दौर में जिते अनएम्प्लॉयमेंट जी पाण ॻाल्हि कयूं था उते ई रोज़गार जा वसीला बि मौजूदु आहिनि, खोड़ सारा तरीक़ेकार बि मौजूदु आहिनि। पर असां वटि ट्रेनिंग्स कुझु घटि त मां न चवां, असां वटि रस्ता खोड़ सारा आहिनि, पर शायदि उन तरफ़ नौजवान घटि मूव कनि पिया। हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, AI जो दौरु आहे, त तव्हां घरु वेही करे कीअं कमाए सघो था इन जूं बि ट्रेनिंग्स मौजूदु आहिनि, डिफरेंट कोर्स वर्क्स मौजूदु आहिनि। ऐं सोशल मीडिया जा केतिरा ई प्लेटफॉर्म्स मौजूदु आहिनि, तव्हां कीअं अर्निंग कयो था, वेठे वेठे बि माण्हू अर्निंग कनि था। पर चवंदा आहिनि त जिते तंगियूं हूंदियूं आहिनि, जिते माण्हू खे सफ़ा उहो सफोकेशन वारो माहौल मिलियलु हूंदो आहे त पोइ उनजे लाइ क़दम खणणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। त चयो वञे थो त हिमत सां हर कमु थी वेंदो आहे। अव्हां जेकॾहिं सोचियो था, अव्हां पुख़्तो इरादो कयो था ऐं अव्हां इहो इरादो कयो था त ठीकु आहे मुश्किलातूं अचनि थियूं, उनखे मुंहुं ॾियणो आहे, त पोइ यकीननि असांखे हिकिड़ो रस्तो मिले थो जेको रस्तो असांखे कामयाबी जी तरफ़ वठी वञे थो। ॿियो त अॼु जॾहिं मां अचां पई घर खां स्टूडियो जी तरफ़ त हाईवे वारो पासो सफ़ा ॾाढी घणी ट्रैफिक हुई, त मूं इहो बि सोचियो पिए त जॾहिं असां वटि फ्यूल बॉम्ब किरायो वियो आहे उन खां पोइ बि असां वटि जेको आहे न उन ई तरह ट्रैफिक थिए थी, उन ई तरह गाॾियूं निकिरनि थियूं, उन ई तरह हस्बे मामूल असां कमु थींदे ॾिसंदा आहियूं, सफ़र में रवां दवा माण्हू हुजनि था।
त असांजो इहो वाहिद शायदि हिकिड़ो कंट्री आहे जिते असां वटि फ्यूल हिकदमि एॾो वधी वेंदो आहे, पर पोइ बि तव्हां ॾिसंदव त पेट्रोल पंप्स ते वेंदव त गाॾियूं लाइन सां मौजूदु हूंदियूं, हाई व्हीकल्स उहे ई पियूं रोड ते हलंदियूं आहिनि, पर तंग ज़िंदगी कंहिंजी थींदी आहे उहो इंसानु जेको सफ़ेद पोश आहे, उहे माण्हू जिन खे घणा वसीला मौजूदु न आहिनि। चवंदा आहिनि हीउ उहो मुल्क आहे, कंहिं फेमस असांजे जेको आहे सो एक्टर हुयो उन इहा ॻाल्हि कई त हीउ उहो मुल्क आहे जिते अमीर ॾींहों ॾींहुं अमीर तर बणिजंदो थो वञे ऐं ग़रीब जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं ग़रीब तर बणिजंदो थो वञे। सो पहिरीं मां सोचियो त इहा स्टेटमेंट जेको आहे न शायदि ग़लति आहे, पर जीअं जीअं वक़्तु ऐं हालात असां वटि मटिजंदा वञनि पिया न त इहा स्टेटमेंट मूंखे वाक़ई सही पई लॻी त असां वटि जेको आहे न अमीर ॾींहों ॾींहुं अमीर थींदो थो वञे ऐं ग़रीब जेको आहे सो ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो थो वञे। उन वटि रिसोर्सिस कोन्हनि के, उन वटि रस्ता कोन्हनि के, ऐं मेन ॻाल्हि आहे त जेके बेसिक फैसिलिटीज़ आहिनि माण्हुनि वटि जॾहिं उहे ई मौजूदु न हुजनि थियूं त उहो माण्हू छा ई आख़िर करे सघे थो। तव्हां ॾिसो वेल डेवलप्ड सोसाइटीज़ तव्हां ॾिसंदव ऐं उते तव्हां बेंगलो सिस्टम ॾिसंदव, हर को घिटीअ में को शानदार बंगला ठहियल आहिनि, पर उते तव्हां पुछंदव न त उते पाणी जी सहूलियत कोन हूंदी, उते लाइन्स में पाणी कोन ईंदो हूंदो, उते जेको आहे सो वॾा वॾा बिल्स अचनि था घरनि में, पर कीअं तरीक़ेकार हले थो उहा वरी असांखे ख़बर कोन आहे। आम माण्हू उते पंहिंजो घर नथो ठाहे सघे, आम माण्हू उते नथो रही सघे। सो इहा जेका अमीर ऐं ग़रीब वारी जंग आहे न इहा शुरूअ खां आहे ऐं स्टिल असां हिन खे ॾिसूं पिया पंहिंजी सोसाइटी में। सो हिकु लिमिटेड रिसोर्सिस में हलण वारे माण्हू जे लाइ अॼु जो जेको दौरु आहे उहो वाक़ई में ॾाढो ॾुखियो दौरु आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त असां जेको आहे न सभु कमकार छॾे वेही रहंदासीं ऐं महांगाई जो दौरु आहे कुझु करे नथा सघूं। पंहिंजे वसीलनि जे आधार असां पंहिंजा जेके बि कमकार आहिनि हुननि खे त कंटिन्यू करे ई सघूं था। नाज़रीन, उन खां अलावा माह रमज़ान जो महीनो पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ अॻियां वधी रहियो आहे। रहमत जो अशरो ऐं मग़फ़िरत जो अशरो अॼु जेको आहे सो पंहिंजे इख़्तिताम ते पहुचे पियो ऐं एतिकाफ़ में काफ़ी सारा असांजा भाइर असांजूं भेनरूं एतिकाफ़ में वेठा हूंदा ऐं यकीनन माह रमज़ान जी इहा ख़ूबसूरती आहे एतिकाफ़ में वेहण। ऐं असां वटि मुफ़्ती साहिबु मौजूदु हुया त उन्हनि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ज़िक्र कयो त एतिकाफ़ जो जेको असां वटि हुकुम आहे जंहिं अंदाज़ में त घर मां हिकिड़ो माण्हू वेहे, जेकॾहिं घर मां नथो वेहे त पाड़े मां घटि में घटि हिकिड़ो माण्हू वेहे, न त पोइ वरी द डे ऑफ जजमेंट जंहिं ते पाण सभिनीनि जो यकीन आहे त पोइ सवाल ज़रूरु पुछियो वेंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत आहे त असां वटि माशाअल्लाह मस्जिदूं माह रमज़ान में ॾाढियूं ख़ूबसूरत नज़र ईंदियूं आहिनि, भरियल नज़र ईंदियूं आहिनि। एतिकाफ़ में बि नौजवान वेहंदा आहिनि ऐं एतिकाफ़ जो यकीनन हिकिड़ो पंहिंजो सुरूर आहे, इबादत जो हिकिड़ो पंहिंजो सुरूर आहे ऐं हर ॾींहं जो चवंदा आहियूं त पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो हर ॾींहं जी वैल्यू थिए थी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हर ॾींहं जी हिकिड़ो जेकॾहिं स्पेसिफिक ॾींहं जे बारे में सोचूं था या स्पेसिफिक महीने जे बारे में सोचूं था त हर ॾींहुं पंहिंजी उहा क़ीमत रखे थो, क़दुरु इंसान खे करणु घुरिजे। माह रमज़ान जो महीनो यकीनन बेहद ख़ूबसूरत असां सभिनीनि खे नसीबु थिए थो, जंहिंजे लाइ हमेशह पाण चवंदा आहियूं त इहो हिकिड़ो कंप्लीट पैकेज आहे। ऐं एनालाइसिस चवंदा आहिनि त माना एनालाइसिस आहे छा, जेकॾहिं का शइ मौजूदु आहे उनखे मुख़्तलिफ़ हिसनि में टोड़े ऐं उनजी डीपली पाण जेको आहे न स्टडी कयूं ऐं पोइ वरी जेको आहे सो उन स्टडी खे बयानु कयो वेंदो आहे। इन खे पाण उन शइ जे बारे में चवंदा आहियूं त हिन माण्हू जी एनालाइसिस ॾाढी सुठी आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं पाकिस्तान जे एजुकेशन सिस्टम जी मां ॻाल्हि कयां त असां ओवरऑल एजुकेशनल सिस्टम खे ॾिसी करे जांच करे ऐं असां पंहिंजी राय कोन था ॾेई सघूं। जेकॾहिं तव्हां एनालाइज़ कयो था त पोइ तव्हांखे मुख़्तलिफ़ स्कूल, केतिरो तइदादु स्कूलनि जो आहे ऐं ॿारनि जो केतिरो तइदादु आहे जेके स्कूल वञनि पिया, उहे ॿार जेके स्कूल कोन पिया वञनि, स्कूलनि खां महरूम आहिनि, उन्हनि जो पर्टिकुलर तव्हांखे जेको आहे सो अंग अखर ॾिसणो पवंदो, जेके वञनि पिया उन्हनि जो पर्टिकुलर अंग अखर ॾिसणो पवंदो। केतिरा स्कूल फंक्शनल आहिनि उहे तव्हांखे ॾिसणा पवंदा, केतिरा स्कूल फंक्शनल न आहिनि, बिल्डिंग्स मौजूदु आहिनि, उस्ताद कोन्हनि के, ऐं जेकॾहिं बिल्डिंग मौजूदु आहे, उस्ताद आहिनि त फैसिलिटीज़ कोन्हनि के, त पोइ डीपली स्टडी करे पोइ तव्हां जेकॾहिं पंहिंजी स्टडी खे बयानु कयो था
था त पोइ चइबो आहे त हिन माण्हू जी एनालाइसिस ॾाढी सुठी आहे, स्टडी ॾाढी सुठी आहे। उन ई तरह इन्हनि 11-12 महीननि में जेके माह रमज़ान खे पाण एनालाइसिस उनजी करे ॾिसूं त उहो बनिस्बत उन्हनि 11 महीननि जे यकीनन ॾाढो ख़ूबसूरत गुज़रंदो आहे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। पहिरीं आउं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी, पोइ कंटिन्यू कयूं था। ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन अवां ताईं वक़्तु लाइव पहुचे पई। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। माह रमज़ान जो महीनो ऐं ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव अवां ताईं पहुचंदी आहे। कोशिशि हूंदी आहे त ट्रांसमिशन नाज़रीन सुहिणे अंदाज़ में तव्हां ताईं पहुचायूं। माह रमज़ान जी ख़ूबसूरतियूं त खोड़ सारियूं आहिनि, पर हिकु ख़ूबसूरती इहा बि आहे त माह रमज़ान जो जेको दस्तरख़्वान हूंदो आहे घर में, उहो सहरी जे वक़्त जो हुजे या इफ़्तार जे वक़्त जो हुजे, सभु घर भाती गॾु वेहनि था। ऐं असां वटि जॾहिं इस्लामी तालीमात ते नज़र पवे थी त गॾिजी वेहण ऐं गॾु खाइण में असांखे ॿुधायो वेंदो आहे त बरकत आहे। पर आम रुटीन में ईअं घटि हूंदो आहे। माना तव्हीं 3 वक़्तु मानी खाओ था, असां सभु 3 वक़्तु मानी खाऊं था ऐं सभु घर भाती गॾिजी उन दस्तरख़्वान ते मौजूदु हुजनि ऐं उन बरकत सां वेही करे खाइनि, त ईअं माना इहा प्रैक्टिस घटि हूंदी आहे। पर माह रमज़ान में हिन दस्तरख़्वान जी हिकिड़ी ख़ूबसूरती हूंदी आहे। ऐं जॾहिं रोज़ो रखिजे थो त घर में जंहिं प्रैक्टिस में वॾा हलनि था त ॿार बि उन ई प्रैक्टिस में हलंदा आहिनि। ऐं यकीनन उहा ई हक़ीक़त में तरबियत हूंदी आहे। तव्हां ॿिन्हिनि तरफ़नि खां बैलेंस्ड वे में ॿार खे हलायो था, उनजी एजुकेशन खे बि कंटिन्यू करणु ऐं इस्लामी तालीमात बि उनखे जेका घरां मिले थी, तरबियत जेका घरां मिले थी, उहो यकीनन उहो ॿारु सॼी ज़िंदगी पाण सां गॾु खणी हले थो। ऐं पाण सभिनीनि खे बि माना उहे डेज़ न विसरंदा कॾहिं बि लाइफ में। असांखे हमेशह यादि रहंदो त नंढे हूंदे असां वटि रमज़ान कीअं माह रमज़ान जो महीनो कीअं असांजे घर में गुज़रंदो हुयो। असांजे घर भाती रोज़ो रखंदा हुया त असां बि जेको आहे न उन सहरी जे वक़्त में उन दस्तरख़्वान ते वेहंदा हुआसीं, ज़िद कंदा हुआसीं त असांखे बि रोज़ो रखिणो आहे। ऐं रोज़ो रखी करे 12 बजे घर भाती चवंदा हुआ, अमा बाबा त हाणे तव्हांजो जेको अधु रोज़ो आहे तव्हांखे हाणे रोज़ो खोलणो आहे। सो इन ई तरह हिकिड़ी प्रैक्टिस हले थी ऐं पोइ उन प्रैक्टिस खे माण्हू पंहिंजी सॼी ज़िंदगी में कैरी करे थो। नाज़रीन, अॻियां वधूं था। असां सां गॾु मौजूदु आहे दानिश चन्ना। सो हुनखां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी दानिश, नातिया कलाम तव्हां खां ॿुधूं था, छा चूं? बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सवा तुझे ओ सरदार हिते दिल लगे ई नथी, घुरा दर जो कराए दीदार हिते दिल लगे ई नथी। हा हा हिते दिल लगे ई नथी। दुआउन में तू सदाउन में तू निर्मल दिल जे निगाहुन में तू निर्मल दिल जे निगाहुन में तू नाहे बी का तलब तवार हिते दिल लगे ई नथी। हा हा हिते दिल लगे ई नथी। घुरा दर जो कराए दीदार हिते दिल लगे ई नथी। प्यार पंजन जा घटिजी विया हिने, मिट ऐं माइट मटिजी विया हिने।
प्यार पजन जा घटिजी विया आहिनि मिट ऐं माइट मटिजी विया आहिनि नाहे कोई दिली दिलदार हिते दिल लॻे ई नथी हा हा हिते दिल लॻे ई नथी घुरा दर जो कराए दीदार हिते दिल लॻे ई नथी। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह माशाअल्लाह। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान बारी ताला आहे त रोज़ो शैतान खां बचण जे लाइ हिकु वॾी ढाल आहे ऐं माह रमज़ान में रोज़े जी बरकत ऐं फज़ीलत इहा आहे त इंसान जॾहिं रोज़े जी हालत में हूंदो आहे त रोज़ो हमेशह इबादत जो नालो हुजे थो। रोज़े रखण खां पोइ निमाज़ न पढ़ण वारो बि निमाज़ पढ़ंदो आहे ऐं घणी देरि इबादत गुज़ार जेको माण्हू न रहे थो उहो रोज़े जी हालत में यकीनन इबादत खे पंहिंजो वक़्तु ॾिए थो ऐं कावड़ बि अची वेंदी आहे त रोज़ो हूंदो आहे त ख़ामोश इंसान थी वेंदो आहे त न मुंहिंजे वात मां थी सघे थो को अहिड़ो लफ़्ज़ निकिरे जेको ॿिए खे तकलीफ़ पहुचाए या उहो लफ़्ज़ हक़ीक़त में उहो सुठी मीनिंग न रखंदो हुजे त माण्हू इन्हनि तमामु प्रैक्टिसिस मां पाण ई पोइते हटिजंदो वेंदो आहे ऐं रहमतनि जो अशरो 10 ॾींहं जॾहिं पूरा थियनि था मग़फ़िरत जो अशरो जॾहिं उहे 10 ॾींहं पूरा थियनि था त मुकमल प्रैक्टिस में माण्हू अची थो वञे ऐं इंसानी जिस्म बि उन आदतुनि में ढलिजी वेंदो आहे ऐं बुख ऐं उञ ते रहण जी यकीनन पोइ आदत बि थी वेंदी आहे। पर रोज़ो पाण हमेशह मञंदा आहियूं त बुख ऐं उञ ते रहण जो नालो बिल्कुलु बि न आहे ऐं जेकॾहिं रोज़ो रखी सॼो ॾींहुं माण्हू सुम्ही पवे थो क़ुर पाक जी तिलावत उन रोज़े में मौजूदु न आहे निमाज़ पढ़णु मौजूदु न आहे तस्बीहात मौजूदु न आहिनि दुरूद जो बार बार विर्द जेकॾहिं उन रोज़े में मौजूदु न आहे त पोइ रोज़ो फ़क़ति चवंदा आहिनि त फ़ाक़ो आहे उनखां वधीक कुझु बि कोन आहे ऐं रोज़े जी इहा ख़ूबसूरती आहे त असां वटि हूअं साइंटिफिकली हवाले सां बि रोज़े खे जंहिं अंदाज़ में रिसर्चिस ॿुधाइनि थियूं त कैंसर सेल्स जेके बॉडी में आहिनि उहे ख़तमु थी वञनि था हार्मफुल जेके बि सेल्स बॉडी में पैदा थियनि था उहे ख़तमु थी वञनि था ऐं रोज़ो फास्टिंग जेका आहे उहा सिहत खे ॾाढो बहितरु बणाईंदी आहे सुठो बणाईंदी आहे 11 महीना माण्हू मुकमल खाईंदो आहे कंहिं बि शइ खां परहेज़ कोन हूंदी आहे हर शइ आराम सां कंहिं बि वक़्तु पाण खाई वठंदा आहियूं पर रोज़ो जेको आहे उहो असांखे कंट्रोल करणु सेखारींदो आहे रोज़ो असांखे सेखारींदो आहे त जेकॾहिं दिलि बि चई रही आहे त उनखां नज़र फेराइणी आहे जेकॾहिं दिलि चए बि थी त हिन कम जे तरफ़ अॻियां वधिजे मिसाल जे तौर ते त रोज़ो असांखे रोके रहियो हूंदो आहे यानी नफ़्स खे रोकणु ऐं पंहिंजो पाण सां हिकिड़ो अहद करणु तमामु उन्हनि शयुनि जे तरफ़ इंसान जॾहिं अॻियां वधे थो जेके हक़ीक़त में इंसान जे लाइ हार्मफुल तमामु शयूं हुजनि थियूं त रोज़ो हिकिड़ी सुहिणी प्रैक्टिस आहे जेका इंसान खे हक़ीक़त में सुठे अमाल जे तरफ़ अॻियां वठी वञे थी सो 12 महीननि में हिकिड़ो महीनो रमज़ान जो बेहद ख़ूबसूरत गुज़रे थो ऐं एतिकाफ़ जो थोरो मां ज़िक्र कंदी हलंदमि त 20 रोज़ो आहे पोइ सिज लथे खां पोइ नमाज़ अदा कई वञे थी उनखां पोइ एतिकाफ़ में जिन जो बि इरादो हुजे थो उहे एतिकाफ़ में विहनि था ऐं एतिकाफ़ जे बाबति इन तरह बि बयानु आहे त इहे चंद ॾींहं उहे थियनि था जंहिंमें इंसान जेको आहे जॾहिं इबादतूं करे थो ऐं जॾहिं पंहिंजे रब सां हम कलाम थिए थो दुआउनि जे वसीले जॾहिं पंहिंजे रब सां कनेक्टेड रहे थो त उहे दुआऊं यकीनन ॿुधियूं वञनि थियूं एतिकाफ़ जे हवाले सां चयो वञे थो त सुनत मौक़दा आहे फ़र्ज़ कोन्हे को बट सुनत मौक़दा अली कफ़ाया आहे ऐं एतिकाफ़ जी पंहिंजी यकीनन हिकु ख़ूबसूरती आहे जंहिंखे हमेशह असां जेको आहे बयानु कंदा आहियूं 20 रोज़े खां पोइ 21 रोज़ो ऐं जंहिंमें ताक रातुनि जो ज़िक्र आहे ऐं ताक रातुनि जे बाबति बयानु कुझु इन तरह आहे त उन्हनि खे तलाश कयो वञे ऐं जेकॾहिं ॾिसो का बि शइ असांखे मिलंदी आहे फ्री में का शइ मिली वेंदी आहे न त उनजो इंसान खे क़दुरु कोन हूंदो आहे ऐं डेफिनेटली ईअं ई आहे असांखे का बि शइ जेकॾहिं आराम सां मिली वेंदी आहे त पोइ उन तरह क़दुरु कोन हूंदो आहे जेका शइ महिनत सां माण्हू हासिलु करे थो त
ताक रातुनि जे हवाले सां बि इन ई तरह बयानु थियल आहे त उन्हनि खे 21 जेके रातूं आहिनि उन में तलाश कयो वञे ऐं ताक रातुनि जे हवाले सां इस्लाम में इलाही वॾा वॾा बयान मौजूदु आहिनि जंहिंमें इबादतूं बिलाशुबा क़बूल थियनि थियूं, दुआऊं बिलाशुबा क़बूल थियनि थियूं ऐं हर माण्हू माशाअल्लाह सां माह रमज़ान जे महीने में हर घर में उहा रौनक हुजे थी, हर माण्हू इबादत में मशगूल रहे थो ऐं ॿार बि उन सुरूर में ऐं उन यकीननि माहौल में उहे ढलिजी वञनि था, उहे रिझी वञनि था ऐं सॼो हक़ीक़त में आहे ई ॻाल्हि तरबियत जी। त तरबियत जेका आहे सा उहा इंसान जी ज़िंदगीअ जे लाइ केतिरी ज़रूरी आहे, इंसान खे केतिरो ख़ूबसूरत बणाए थी। चवंदा आहिनि न त कॾहिं कॾहिं माण्हू खे ॾिसी करे अंदाज़ो लॻायो वेंदो आहे त ग्रूमिंग हिन जी सुठी कोन्हे का ऐं इहो इम्पैक्ट ॾाढो बुरो पवंदो आहे किथे तव्हांजो को तरीक़ेकार अहिड़ो हुजे जिथे इहो जेका न इहो कॉम्प्लीमेंट कंहिंखे मिले त इहा ॾाढी अजीब ॻाल्हि हूंदी आहे, ॾाढी ॾुखी बि ॻाल्हि हूंदी आहे। सो असांजी इस्लामी तालीमात हक़ीक़त में बेहद ख़ूबसूरत आहे। नाज़रीन, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था आज़मत रमज़ान ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿी भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। अच्छा, सुठी गुफ़्तगू छा आहे? सुठी गुफ़्तगू जी अहमियत छा आहे? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान बारी ताला आहे त जेको शख़्स क़यामत जे ॾींहं ते ईमान रखे थो उनखे घुरिजे त उहा सुठी ॻाल्हि करे, ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हि करे या त उहो ख़ामोश रहे। या सही बुखारी जी हदीस आहे ऐं केॾी न ख़ूबसूरत इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो था त सुहिणे अंदाज़ में ॻाल्हायो, सुहिणी ॻाल्हि कयो, सुठी ॻाल्हि कयो, जेका मुनासिबु ॻाल्हि हुजे उहा ॻाल्हि कयो ऐं जेकॾहिं उहा ॻाल्हि मुनासिबु न आहे या ॻाल्हाइण जो अंदाज़ अव्हांखे नथो अचे, बयानु करण जो अंदाज़ अव्हांखे नथो अचे त पोइ अव्हां ख़ामोश रहो। सो कॾहिं कॾहिं नंढियूं नंढियूं शयूं मां चवंदी आहियां उन्हनि जो वॾो ॾाढो इम्पैक्ट हूंदो आहे इंसान जी ज़ात ते। सो नालो मिठो मैसर साहिबु हिन वक़्तु असांखे पाण जॉइन कयो अथनि, गुलाम नबी मैसर साहिबु जिन जा फर्ज़ंद माशाअल्लाह सां ॾाढा बहितरीनु नात ख़्वान ऐं माशाअल्लाह सां ॾाढा सुठा शाइर जिन खे समूरी सिंध में ॼातो सुञातो वञे थो ऐं आशिक़ान रसूल जिथे जिथे मौजूदु आहिनि उते उते तव्हांखे माशाअल्लाह सुञातो वञे थो। तव्हांखे भली कार बि चवां थी। सुठी गुफ़्तगू जॾहिं हुनजो ज़िक्र थिए थो त कुझु माण्हू हूंदा आहिनि वाक़ई हुननि जो ॻाल्हाइण जो अंदाज़ एॾो त सुहिणो हूंदो आहे, दिलि चवंदी आहे उन्हनि खे वेही ॿुधिजे। मां चाहींदसि हिन हवाले सां थोरो तव्हां बि बयानु कयो। असल में छा आहे त सुठी गुफ़्तार मूंखे सदक़े जारी आहे। हा बिल्कुलु, माना कंहिंसां तव्हां ॻाल्हायो था ऐं अॻिलियो जेको आहे ख़ुशी महसूसु थो करे या हुनखे तव्हांजे गुफ़्तगू मां हिकिड़ो हू लुत्फ़ अंदोज़ थो थिए त इहो तव्हां गुफ़्तगू त पंहिंजी जॻह ते कयो था पर साॻिए वक़्तु सवाब बि कमाए रहिया आहियो। छा जेकी जो सदक़े जारी आहे माना जेको तव्हां मुस्कुराए कंहिंसां ॻाल्हायो था या कंहिंसां तव्हां सुठे ऐं सुहिणे अंदाज़ सां हिकिड़े सुठे इख़लाक़ सां पेश अचो था, इहा हिकिड़ी माण्हू खे किरदारु पंहिंजे उन माण्हूअ जे किरदार खे मथां करे थी छॾे। उहो हिकिड़े गुल जे मानंद थी थो वञे जेको माना उनजी ख़ुशबू जेका आहे उहा ज़हन में पोइ समाइजी थी वञे ऐं पोइ घणे अरसे ताईं तक़रीबन सारी हयाती उनखे माण्हू यादि थो करे। सो कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि असांखे अलाह तबारक व ताला ज़बान उहा आहे, अलाह तबारक व ताला हर जिस्म जे उज़वे में हॾी रखी आहे, हर जिस्म जे अखि में बि अलाह तबारक व ताला माना हिकिड़ी सख़्तु क़िस्म जी हिकिड़ी जेको माना आहे तारे जे अंदरि पर अलाह तबारक व ताला वाहिद हिकिड़ो जेको उज़वो आहे जंहिंमें माना का बि सख़्ती वारी शइ कान्हे का, माना का हॾी कान्हे का। त इहो बि असांखे हिकिड़ो मैसेज आहे अलाह तबारक व ताला जे तरफ़ां, पंहिंजी ज़बान खे तव्हां नरम कयो। अलाह तबारक व ताला नरमी पसंदि थो करे ऐं संदसि जा 99 नाला बि जेके आहिनि सभु मुख़्तलिफ़ जेके माना आहिनि माना रखंदड़ आहिनि, किथे रहीम आहे किथे करीम आहे, सिर्फ़ु हिकिड़ो ई अलाह तबारक व ताला जो वाहिदुल क़हार जेको नालो आहे हिकिड़ो आहे। ऐं त उन करे इंसान खे जेको आहे सो
कोशिशि करे सुठी गुफ़्तगू करणु जी हा, खपे जी हा। ऐं हूअं बि सुठी गुफ़्तगू जेका आहे उहा माना सम्झो माण्हूअ खे विच विहारींदी आहे। हा जेकॾहिं को माण्हू उल्टी सिधी ॿोली ॻाल्हाईंदो, को हरू भरू कंहिंजे मथां तनक़ीद कंदो, बेसबबु कंहिंजी प्रचार कंदो ऐं हुनखे सुठनि लफ़्ज़नि सां न यादि कयो वेंदो, हुनजी गैर मौजूदगी में जेका सही पिया माना गिला में शामिलु हा थी हा थिए, सही पिया चओ। जेका बि शिकवा शिकायत कंहिं बि माण्हूअ मां या कंहिं बि मां जेकॾहिं आहे त उहा माण्हूअ खे रूबरू उनखे चवणु हा खपे हा सही ॻाल्हि आहे। ताकी इहो हिकिड़ो सवाब जो कमु आहे, इहो इस्लाह आहे। हा माना हुनखे तव्हां पंहिंजी ग़लतीअ ते थोरो पशेमानी माना हू थिए ध्यानु न। ॾियारियो त बाबा तो में हीअ थोरी कोताही आहे, तूं माण्हू सॼो भलो ई पर तो में हीअ कोताही आहे, ऐं जे तव्हांजे चवण सां हुनजी उहा कोताही दूरि थी वञे, तव्हां खां वधीक हुनजो को सॼण या हमदर्द को ॿियो आहे कोन। सही पिया चओ, बिल्कुलु कोशिशि करे माण्हू ज़िंदगी में सुठी गुफ़्तार रखे ऐं पंहिंजो जेको आहे जेकॾहिं न आहे त हरूभरू उन खां बहितर आहे। साईं करीमनि जी तव्हां सवेर ज़िक्र कयो जी त जेकॾहिं माना गुफ़्तगू तव्हांखे ख़राबु करणी आहे त उन खां तव्हां माना ख़ामोश रहो। ख़ामोश रहो। बिल्कुलु वेही बिल्कुलु। अच्छा ईअं महफ़िल खे ॾिसंदा आहियूं ॿुधो। न नाले वेठा साईं, माना त ख़ासि तौर ते ॻोठनि में वञिजे त उते जो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम हूंदो आहे, को न को वॾो अहिड़ो वेठो हूंदो आहे जेको हरू भरू पियो ॻाल्हाईंदो, हरू भरू पियो का न का ॻाल्हि छेड़ी छॾींदो, चई छॾींदो, त वॾा थोरो घणो पोइ माहौल बि डिस्टर्ब थींदे पाण खे नज़र ईंदो आहे। त उनखां बहितर आहे त भला जेकॾहिं तव्हां सुठी ॻाल्हि कोन था करे सघो जी, त जी, जी। ख़ामोश तमी रहो। जी, जी, अच्छा उनखां अलावा मां थोरो ज़िक्र करणु चाहींदमि त असां वटि जेको आहे न, मां पहिरीं बि पंहिंजे व्यूअर्स सां शेयर कयां पई, सभिनी खे ख़बर आहे त असां वटि जेको आहे न फ्यूल जो हिकिड़ो बॉम्ब किरायो वियो आहे। हिकु जॻह ते 55 पेट्रोल वधी वञे थो, डीज़ल हिकु जॻह ते वधी वञे थो, ऐं असांजे प्राइम मिनिस्टर जो कल्ह जेको बयानु हुयो उहो बि तव्हां ॿुधो हूंदो त अञा क़ीमतुनि में इज़ाफ़ो थींदो, मथां खां स्कूल्स बंदि, मथां ईद आहे, ऐं सफ़र में बि माण्हू ॾिसो किथां खां किथे कराची वारनि खे ॻोठु वञिणो आहे, हर को माण्हू जेको आहे न ट्रेवलिंग में बि ॿियो टियों माण्हू ज़रूरु मौजूदु आहे। कीअं था ॾिसो तमामु शयुनि खे? असां अलाह ख़ैर करे जेके वर्ल्ड लेवल जा जेके हालात आहिनि उहे माना ॾींहों ॾींहुं ॾुखिया थींदा पिया वञनि, ऐं असांजो त मुल्क, मां त पोस्ट बि पंहिंजी फेसबुक ते रखी, हिकिड़ो तवील नज़म बि लिखी रखी छॾियो हुन में त जेको आहे सो त असां वटि माना अञा चवंदा आहिनि सिंधीअ में पाक त ॼाई न आहे नानीअ मुंहां टे, अञा हुते का ॻाल्हि ई कोन थी त हिते हिननि माना इहो चयो बाबा वॾो कर खयो आहे तेल जे रेटनि, ऐं उन जे करे असां हंगामी तौर ते 55 रुपया वधाए था छॾियूं। हाणे उन सां छा थियो, जेको बि इहो हिननि उन्हनि ॾींहुं ऐलान कयो, इन मां गवर्नमेंट खे सवाइ पंहिंजी लेवी ऐं टैक्स खां सवाइ ॿियो रुपयो बि कोन मिलियो हूंदो। छाजे करे जो इहो सॼो फ़ाइदो जेको 2 या 3 ॾींहं जेके हिकिड़ी टैंकर जेका आहे त 50,000 लीटर जी, लख लीटर जी हिकिड़ी टैंक आहे माना हिन जी पेट्रोल पंप वारनि जी, त इहो सॼो जेको रिलीफ मिलियो इहो वञी मिलियो पंहिंजो पंप वारनि खे। जॾहिं उन्हनि हाणे नवां प्याट ठाराया हूंदा, नई बुकिंग कराई हूंदी, पोइ गवर्नमेंट जो जेको स्टॉक आहे उन्हनि खे फ़ाइदो थियो हूंदो, पर अञा उहो ॿाहिरियों तेल त तव्हां ते पतो ई कोन्हे को, अञा तव्हां वटि तव्हां पुराणो स्टॉक पिया यूटिलाइज़ कयो, उहो तव्हां माण्हुनि खे रिलीफ ॾियो, तव्हां ॿियूं पॉलिसियूं भली जोड़ियो एॾियूं, पर हाणे हीअ जेके माण्हू तेल वधियो, हाणे थियो जेकॾहिं तेल वधी वियो त तव्हां छा था सम्झो ट्रांसपोर्ट वारा हिकदमि ई किरायो वधाए छॾींदा, ऐं सुभाणे ही गवर्नमेंट जेको बि हुननि जी पंहिंजी पॉलिसी आहे, असां त रियासत में रहूं था, उन्हनि जे हुकुम खे आमना सदकना त चवणो आहे न, रहणो आहे त सभु कुझु मञणो आहे, त अलाह तव्हांखे न कीजिए। हाणे सुभाणे इहे जेके इंक्रीज़ थिया जेके किराया, त पोइ उहे किराया लेस कोन थींदा, ऐं गवर्नमेंट बि सवलो तेल कोन, भली मुल्की हालतूं अलाह कंदो त ठीकु थी वेंदियूं, किथे जूं हालतूं इनशा अल्लाह ताला ठीकु थी वेंदियूं, ठीकु थियनि बि त बि गवर्नमेंट इहो लाहींदी 5 रुपया या 10 रुपया, इहो सम्झो मटिजी वियो। हिनमहिल बि हुकूमत जेके तजिया निगार जेके तजिया था कनि, असांजी त का स्टडी कान्हे का थियल हिन में, पर जेके मुख़्तलिफ़ चैनलनि त ॿुधण में अचे थो त हिनमहिल बि गवर्नमेंट 1 लीटर ते 120 रुपया लेवी जी सूरत में वठे थी पई पंहिंजो। हाणे 120 रुपया गवर्नमेंट जे खाते में वञे, तव्हां छा था सम्झो त अवाम जो थींदो छा? अवाम जो थींदो छा?
ऐं सवाल पैदा इहो थो थिए त ठीकु आहे माना उहो जे बिज़नेस वारा माण्हू आहिनि या एलीड क्लास आहे या जी, ठीकु जी, आहे हिकिड़ो मिडिल क्लास जी, में बि महिनत वारो माण्हू हली थो वञे जीअं तीअं सफ़ेद पोश माण्हू जो छा थींदो? बसि उहो ॾींहों ॾींहुं पोइ माना उनजी गेयर रिवर्स गेयर लॻल आहे न उनखे। हा हा उहो ॾींहुं छा करे कहिड़ियूं शयूं पूरियूं करे कहिड़ियूं शयूं करे। बिल्कुलु। हाणे माना फ़र्ज़ु कयो जीअं माना मूंखे ईद ते मेड़ वञिणो आहे, हा मां त उन ॾींहुं जेको आहे त गाॾी पंहिंजी मूंखे ॿुधण में आयो फेसबुक ते त 55 रुपया लीटर वधाइण जी तवक़ो आहे ऐं इसाक डार जेको नायब वज़ीर आज़म आहे उहो जेको आहे सो राति इन जो ऐलान कंदो। मां त नंढड़े खे क्रेडिट कार्ड ॾिनो त वञी गाॾी टैंकी त फुल कराया भला ॻोठ त हलूं मोटी अचूं। त माना मक़सदु इहो आहे त माना उहो केसि ताईं हलंदो। तव्हां ॾिसो न इहो आम माण्हू ते वॾो असरु थो पए जेको हैंड टू माउथ आहे न, जेको माण्हू कमाए खाए उहो माना पंहिंजे बजट खे कहिड़े नमूने सेट करे हा। ॾिसो चौधारी माना महांगाई जो केॾो हिकिड़ो माना तूफ़ान ॻोल्हियल आहे। माना का बि शइ तव्हांखे रमज़ान शरीफ़ भलारे महीने में त शुरू खां वठी पहिरें ॾींहं खां वठी पिया था चऊं पर माना उहा साॻी ॻाल्हि आहे। हा रिलीफ कोई कोन्हे को। बहरहाल अलाह हिदायत ॾींदो असांजे हुकुमराननि खे। अच्छा हूअं बि माना ॻाल्हि कजे त कंहिं बि मुहज़िब मुल्क में जेकॾहिं हालात ख़राब थींदा आहिनि त सभ खां पहिरियां उतां जेको आम अवाम हूंदो आहे उनखे रिलीफ मिलणु शुरू थी वेंदो आहे। हींअर बि ईरान में सोशल मीडिया जे थ्रू जेतिरी ॼाण पवे थी त उते सब्सिडीज़ जेके आहिनि माना आम माण्हूअ खे इहो टेंशन कोन्हे को त असांखे अटो मिलंदो खाइण जे लाइ कुझु मिलंदो। उन्हनि खे हुकूमत जे तरफ़ खां आराम सां हर शइ उन्हनि ताईं पहुचे पई थी। पर असांजो हिकिड़ो वाहिद उहो मुल्क आहे जिथे असांजे भर पासे में जेकॾहिं कुझु थिए त उहो जंगी माहौल असां वटि थी वेंदो आहे, असां वटि हालात ख़राबु थियणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं पोइ वरी उहे हालात संवत में बि कोन ईंदे नज़र ईंदा आहिनि। जीअं तव्हां ज़िक्र कयो हमेशह इहा प्रैक्टिस रही आहे, पाण ॾिठो आहे त पेट्रोल हिकु जॻह ते वधी वेंदो आहे उन खां पोइ जे घटि थींदो आहे त 5 रुपया घटि थींदो आहे या 10 रुपया या 15 रुपया बसि उन खां पोइ जेको आहे सो घटिताई जी उन्हनि पंहिंजो जेके जंग में जेके माना जीअं ईरान आहे ईरान जे पंहिंजो जेको आहे पंहिंजो मिनिस्टर आहे जेको फॉरेन मिनिस्टर उन ऐलान कयो त असां कंहिंजे बि राहगीर न बंदि कंदासीं सवाइ इसराइल ऐं अमेरिका जी। इहे उन्हनि जा जेके असां आहिनि बेड़ा उन्हनि खे असां पार थियण न ॾींदासीं। बाक़ी ॿियो खिते में कंहिंजे बि जहाज़ खे असां न रोकींदासीं। स्टेटमेंट खां पोइ बि असां वटि जेको आहे न हिकिड़ी ॿी स्टेटमेंट जारी थी वई आहे त पेट्रोल अञा असां वटि जेको आहे न उहो वधंदो। त इहा जेको आहे न आम अवाम जे लाइ इहा ॾाढी जेका आहे सो मुश्किल ॻाल्हि आहे इन खे एक्सेप्ट करणु। अच्छा उन खां अलावा नाज़रीन असां पहिरियों नातिया कलाम ॿुधूं था पोइ वरी पंहिंजी गुफ़्तगू खे जारी रखूं था। खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि चाहींदासीं त ख़ूबसूरत अंदाज़ में असां कंदा हलूं। तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं यकीनन सुहिणे अंदाज़ में तव्हां नातिया कलाम असांजे व्यूवर्स ताईं पहुचाईंदव। कहिड़ो कलाम आहे? वालिद साहब जो आहे मशहूर ज़माना नात आहे मां नथो चाहियां त वाह 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 बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। साईं थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर आ तूं बि मिठड़ा चौ खणी मूं
खे बि ईअं मंज़ूर आ। साईं मूं मञी दरबानी दरबानीअ जो जीअं दस्तूर आ। तूं बि मिठड़ा चो खणी मूं खे बि ईअं मंज़ूर आ। तुंहिंजे हर मेहमान जो हीअ नात ख़्वानो कर हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। साईं सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा। सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ आ। साईं सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा। सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान किरोड़ आ। गंज ॿिया काॾे कबा जॾे तो जहिड़ो गोहर हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ऐं को बि चवंदो हल हबीबल ॾे त हिकदम हाक बि। जे मिले जागह मदीने में त मेहड़ छा कबी। को बि चवंदो हल मदीने ॾे त हिकदम हाक बि। जे मिले जाग मदीने में त सिंधड़ी छा कबी। आओ बचड़न सूधो मन मूं ॾे बि को आर्डर हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ऐं लोक सां गॾु मां बि पाड़े बेल ॾे वेही रहां। कंहिं बि कुंडड़ीअ में कखाऊं घर अॾे वेही रहां। साईं लोक सां गॾु मां बि पाड़े बेल ॾे वेही रहां। कंहिं बि कुंडड़ीअ में कखाऊं घर अॾे वेही रहां। रोज़ शब अॻियां अखियुनि जे रोज़ अतहर हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। ऐं गुफ़्तगू हीअ पाण में गॾु जी कंदा मुनकर नकी। ही मोहम्मद जो मदाही थव गुलाम नबी फ़कीर। गुफ़्तगू हीअ पाण में गॾु जी कंदा मुनकर नकीर। ही मोहम्मद जो मदाही थव गुलाम नबी फ़कीर। ॾियोसि मुआफ़ी ख़ैर सां ख़ुशि बाश ताईं मशर हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे। तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे।
सुभान अल्लाह माशाअल्लाह। ही नातिया कलाम सिंध जो हर उहो नात ख़्वान जेको माशाअल्लाह असां सही सिंध में ॼातो ई सुञातो वञे तो उन ज़रूरु ॻायो आहे। ऐं माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत नातिया कलाम। नाज़रीन अॻियां वधूं था, साई जो वक़्तु थी वियो आहे। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। ऐं अज़मत रमज़ान ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुचायो वञे पियो। हींअर ॿिया महिमान असांखे जॉइन करे चुका आहिनि, पर थोरो ज़िक्र कंदी हलंदमि। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बेहतरीन मज़ो मिले थो। माशाअल्लाह सां हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुका आहिनि मुफ्ती साहब मुफ्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब, जिन खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कीअं आहियो मुफ्ती साहब, ठीकु आहियो? अल्लाह ताला जा एहसान शुक्र आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। अॼु माशाअल्लाह सां 20 रोज़ो आहे, हुन हवाले सां पाण गुफ़्तगू कंदासीं। ऐं हिन वक़्तु असांखे हिकिड़ो नंढड़ो आहे ॾाढो प्यारो, हुन असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद हुज़ैफ़ा। ऐं मोहम्मद हुज़ैफ़ा बरकातुल इस्लाम अकेडमी सां ताल्लुक़ु रखे थो। माशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु अथसि ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हू तिलावत करे थो। नातिया कलाम बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में पढ़े थो। हुज़ैफ़ा, मैं आपको वेलकम कहती हूँ अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में। कैसे हैं आप? ठीक हैं माशाअल्लाह, बहुत प्यारे लग रहे हैं आप। आपसे हम पहले तिलावत सुनेंगे और बिस्मिल्लाह कीजिए, माइक आपके सामने है। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيम। अज़ीम। आमीन जी आमीन। माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तिलावत क़ुरान करीम पेश कई मोहम्मद हुज़ैफ़ा। अॻियां वधूं था, मुफ्ती साहब मौजूदु आहिनि। मुफ्ती साहब 20 रोज़ो माशाअल्लाह सां ऐं हीउ जेको मग़फ़िरत जो अशरो आहे वहाँ जे इख़्तिताम ते आहे, कीअं बयानु फ़रमाईंदो? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मग़फ़िरत जो अशरे जूं चंद सातूं ऐं कुझु कलाक वञी बाक़ी बचा आहिनि। जी हाँ जी हाँ। पंहिंजे मोकिलाणी ॾाहे इन अशरे में अल्लाह ताला
मुंहिंजा नाज़रीन जा असां सभिनि जा पंहिंजे दरबार में रोज़ा नमाज़ूं क़बूल करे ऐं गुनाहनि जी मग़फ़िरत करे बख़्शे असांजे गुनाहनि खे। आमीन। ऐं हींअर एतिकाफ़ में वेहण वारा पंहिंजी तयारी में लॻा पिया आहिनि, छो त एतिकाफ़ में वेहण वारनि जे लाइ ज़रूरी आहे त उहे सिज लहण खां पहिरें पहिरें दाख़िल थी वञनि, त इंशाअल्लाह उन्हनि जा गुनाह अल्लाह ताला माफ़ फरमाया हूंदा। हाणे मग़रिब थियण सां ई आख़िरी अशरो जहन्नम खां आज़ादी पाइण वारो अशरो शुरू थी वेंदो। जी हाँ। ऐं वरी जेको इन अशरे में पूरा 10 ॾींहं मुकमल तरह दुनिया खां कटिजी ताल्लुक़ ख़तमु करे सिर्फ़ु अल्लाह सां ताल्लुक़ जोड़े वेहंदो, वाह वाह। त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल उन्हनि जा बि बेड़ा पार थींदा, उन्हनि जे सदके में उन्हनि जे घर वारनि जा आमीन आमीन ऐं पूरी उम्मत जे लाइ अल्लाह ताला आसियानियूं फरमाईंदो। आमीन। त उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त जेके मोतक़िफ़ीन हींअर तयारी था कनि त सुहिणे अंदाज़ में पंहिंजे उन इबादत खे कनि, तिलावत खे कनि, मस्जिद में वेही कचहरी गुफ़्तगू ऐं घणो खाइणु वापराइणु इन्हनि शयुनि खां परहेज़ कनि, बिल्कुलु बिल्कुलु, त जीअं अल्लाह ताला उन्हनि जे मथां बि राज़ी थी वञे ऐं असां सभिनि जे मथां रब्बुल आलमीन राज़ी थिए। आमीन जी आमीन। अच्छा मुफ्ती साहब, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान बारी ताला आहे, तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस बि आहे त दुआ इबादत जो मग़ज़ आहे, मोहर आहे। मां चाहींदसि त ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां हिन ते ॻाल्हायो अॼु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सियाह सिता जे किताबनि में दुआ जे मुतालिक़ जेको हुकुम आयो आहे त दुआ जेको आहे उहो इबादत जो मग़ज़ आहे, यानी दुआ हिकिड़ी अहमियत जी हामिल आहे, पर दुआ घुरण जा आदाब ऐं उहे तरीक़ेकार हुजनि, क़िबले ॾांहुं मुंहुं हुजे ऐं जीअं तशहुद मतहियातम वेहबा ईअं वेही अल्लाह ताला जे दरबार में हथ खणे बानो, पंहिंजे अखियुनि खे बंदि करे मुकमल मुशाहिदो रब जी तरफ़ हुजे, यानी मुकमल तवज्जो ख़ुदा जी तरफ़ हुजे। ऐं दुआ घुरण जे लाइ जीअं हदीस शरीफ़ आहे त हुज़ूर फरमायो त जेसिताईं दुआ जे इब्तिदा में अवल आख़िर में दुरूद शरीफ़ न पढ़ियो वेंदो त उहा दुआ ज़मीन ऐं आसमान जे विच में मुअल्लक़ लटकियल रहंदी आहे, त यानी दुआ खां पहिरीं आख़िर में दुरूद शरीफ़ पढ़णु बि तमामु ज़रूरी आहे। जी हाँ। उन खां पोइ दुआ तव्हां आहिस्ता आवाज़ में घुरो, एतिरो बुलंद आवाज़ न कयो जो तव्हांजे उन बुलंद आवाज़ जे करे ॿियो आस पास वारो वेझे वारो डिस्टर्ब थिए। जी हाँ जी। छो त अल्लाह ताला इन्नल्लाह अलीमुम बिज़ाति सुदूर, अल्लाह ताला सीननि जा राज़ ॼाणंदड़ आहे। बेशक बेशक। हाणे जीअं काफ़ी अहबाब चवंदा आहिनि त दुआ फ़र्ज़ खां पोइ जेकॾहिं घुरो था त इन जो सबूत किथां, इन जूं सियाह सिता जे किताबनि में जेके हदीस जा सही तरीन 6 किताब आहिनि उन में मौजूदु आहे त दुआ जेका इबादत आहे, ख़ुदि हिकिड़े सहाबी सगोरे जो जनाज़ो थियो, जनाज़े खां पोइ हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम सहाबी जेको पहिरीं यहूदियुनि जो वॾो आलिम हुयो, ज़बरदस्त आलिम हुयो, उन हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु बाद में इस्लाम क़बूल कयो हो ऐं पोइ हिकिड़े सहाबी जे जनाज़े जे लाइ अचे पियो त जनाज़े में शरीक थिया त पंहिंजी सवारी उठ या ॾाची त अञा लहे पियो त हेॾां जनाज़ो पढ़िजी चुको हो, त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे फरमायो त हाणे तरसो, थोरो बीहो, रुकजो त मां पंहिंजी सवारी खे ॿधां, त मूंखां मां जनाज़े में त शरीक न थी सघियो आहियां, भला हाणे जनाज़े खां पोइ तव्हां सां दुआ में मां शरीक थी वठां। अहिड़ी तरह हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे इन लफ़्ज़नि मां बि इहो साबित थो थिए त यानी दुआ हिकु तमामु वॾी अहमियत जी हामिल आहे। बिल्कुलु बेशक। ऐं रब करीम इन दुआ जेका असां दुआ जो मक़सदु आहे त ख़ुदा जी दरबार में हिकिड़ी इल्तिजा करणी, अर्ज़ु करणो आहे। जॾहिं असां अल्लाह जे दरबार में अर्ज़ु कंदासीं त अल्लाह ताला असांजे अर्ज़ खे इंशाअल्लाह, असां रब जी ज़ात में इहो यकीन रखी त असांजे अर्ज़ खे ज़रूरु ख़ुदा ताला क़बूल फरमाईंदो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ज़ाहिरी दुआ क़बूल न थींदी आहे, त पर उन में रब जे तरफ़ां सवे हिकमतूं हूंदियूं आहिनि जेको बानू न ॼाणंदो आहे। जीअं हदीस शरीफ़ आहे त
जंहिंजूं दुनिया में दुआऊं क़बूल न थियूं त उन्हनि खे इन जो अजर आख़िरत में मिलंदो। हाँ पोइ जॾहिं उन्हनि खे आख़िरत में अजर मिलंदो त जंहिंजूं दुनिया में दुआऊं क़बूल थियूं हूंदियूं त उहे चवंदा त काश जेकॾहिं दुनिया में असांजी खल कटी वञे हा, उबती खल कटी वञे हा, पर असांखे इहा दुआ दुनिया में क़बूल न थिया, इन जो समर असांखे हींअर मिले हा आख़िरत में, त असांजे लाइ उहो बहितर हुयो। यानी आख़िरत में जंहिंजी ज़ाहिरी तौरु हिते उहो मक़सदु पूरो दुनिया में नथो थिए, दुआ क़बूल नथी थिए, त वरी आख़िरत में उनजो एॾो वॾो समर आहे, एॾो वॾो अजर आहे। त लिहाज़ा जेकॾहिं ज़ाहिरनि तव्हांजी हिते उहा दुआ क़बूल न थी आहे त हिन में अलाह जी हिकमत सम्झी वेंदी ऐं उन ते अलाह जी रज़ा ते राज़ी रहणो पवंदो ऐं इनशाअल्लाह उन जो अजर असांखे आख़िरत में ज़रूरु अलाह ताला अता फरमाए। आमीन जी आमीन। अच्छा मुफ्ती साहब, रोज़ो इलाही ख़ूबसूरत इबादत आहे। रोज़े में माण्हू जॾहिं उन प्रैक्टिस में मौजूदु रहे थो त कॾहिं कॾहिं कावड़ ईंदी आहे त माण्हू चुप थी वेंदो आहे, चवंदो आहे त हाणे माना को अहिड़ो लफ़्ज़ न निकिरी वञे जो कंहिंखे ॾुखाए, ऐं असीं माना हर कमु करण खां पहिरीं जेको आहे न सोचे रहिया हूंदा आहियूं ऐं माना कंट्रोल करण जी जेका क्वालिटी आहे उहा असांखे मिली रही हूंदी आहे। माह रमज़ान जो महीनो आहे, मां चाहींदसि त कावड़ ते गुस्से ते ज़ाब्तो आणण बाबति अव्हां थोरो बयानु फरमायो। जेकॾहिं कावड़ ऐं गुस्सो थो अचे त उनजे लाइ फौरी तौरु जेको आहे माण्हू ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम इनखे बार बार पढ़े, उन खां पोइ वेही रहे, वेही पाणी पीए, ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॾिसे थो त अञा मूं मां कावड़ अञा मुकमल तरह घटि न थी आहे त पोइ ज़िक्र फ़िक्र में लॻी वञे, लेटी पवे, त ऑटोमेटिक अल्लाह ताला जी मदद ईंदी आहे ऐं कावड़ घटिजी वेंदी आहे। वाह वाह इन तरह सां जी हा बिल्कुलु। माना चवंदा आहियूं त पंहिंजे नफ़्स ते ज़ाब्तो आणणु ऐं रोज़े जी उन तव्हां कैफ़ियत में आहियो, तव्हां उन प्रैक्टिस में आहियो, उन खां पोइ बि माना कावड़ जो कावड़ जो अचणु जेको आहे इहो फितरी अमल आहे। हा बिल्कुलु। कॾहिं कंहिं सही ॻाल्हि ते बि कावड़ ईंदी आहे, हक़ ते ईंदी आहे। जीअं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं का ग़लति मामिलो ॾिसंदा त हुज़ूर जो चेहरो मुबारक सुर्ख़ थी वेंदो। जी हा। पर उन वरी कावड़ खे वरी उन ते ज़ब्तो आणणु, कंट्रोल करणु ज़रूरी हूंदो आहे। जी हा बिल्कुलु। मेडिकल साइंस जे हवाले सां बि त जेका तव्हांखे थोरी देरि कावड़ अचे थी या तव्हांजे बीपी जे लाइ बहितर आहे, पर जॾहिं उहा लिमिट्स खां वधी थी वञे, उहा लिमिट क्रॉस थी करे वञे त पोइ उहा नुक़सानदायक थिए थी, पोइ नुक़सानु ॾियण जो इन जे करे त आहे त बार बार इहो हुकुम आहे शरीयत में त तव्हांखे जॾहिं कावड़ अचे त उन ते तव्हां कंट्रोल कयो। बिल्कुलु। कंट्रोल जॾहिं कंदासीं त इंशाअल्लाह ताला उन जा फ़वाइद असांखे ज़रूरु हासिल। यकीनन यकीनन। मुफ्ती साहब तव्हांजी इजाज़त सां ई अॻियां वधूं था, पहिरीं साही जी तरफ़ पोइ कंटिन्यू कयूं था हिन ट्रांसमिशन खे। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान पीअण सां ताज़गी मिले थी। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में, ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन जेका हिन वक़्तु लाइव अव्हां ताईं पहुची रही आहे, जिन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान ई आहे जंहिंजे पीअण सां ताज़गी मिले थी। अॻियां वधूं था ऐं नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि। बिल्कुलु बि घणी देरि नथी लॻायां, मां उन्हनि खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदमि। जी बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। तुझे रोज़े जो छाऊं बेहेश्त भाया, तुझे रोज़े जो छाऊं बेहेश्त भाया। मदीने जी मिट्टी अखड़िल में पाया, मदीने जी मिट्टी अखड़िल में पाया। तुझे रोज़े जूं छाऊं बेहेश्त भाया। ओहा सात मां समझा लफ्ज़ल वा
सात मां समझा लफ्ज़ल जॾहिं चा उठ ते बई चपड़ा गसाया जॾहिं चा उठ ते बई चपड़ा गसाया मदीने जी मिट्टी अखड़ियुनि में पाया तुझे रोज़े जूं छाऊं बेहेश्त भाया करम जी थिए जिथे थी बूंदा बांदी करम जी थिए जिथे थी बूंदा बांदी उते खैरात तले चादर विछाया उते खैरात तले चादर विछाया मदीने जी मिट्टी अखड़ियुनि में पाया तुझे रोज़े जूं छाऊं बेहेश्त बाया हज़ारें दर दहिन हिन दिल दुखिया में हज़ारें दर दहिन हिन दिल दुखिया में आहे ख्वाहिश अची सामो सुना आहे ख्वाहिश अची सामो सुनाया मदीने जी मिट्टी अखड़ियुनि में पाया तुझे रोज़े जूं छाऊं बेहेश्त भाया ऐं नाहे नाले मिठा लाइको महेसर नाहे नाले मिठा लाइको महेसर मिड़ई पियो थो पंहिंजो नालो गणाया मिड़ई पियो थो पंहिंजो नालो गणाया मदीने जी मिट्टी अखड़ियुनि में पाया तुझे रोज़े जूं छाऊं बेहेश्त भाया वाह वाह सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही इलाही ख़ूबसूरत कलाम ऐं वक़्त जो घड़ियूं असांखे वधीक इजाज़त ॾियनि नथियूं मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल हज़री साहब अॼु 20हों रोज़ो ऐं 20 रोज़े जे हवाले सां गुफ़्तगू थी हिन ट्रांसमिशन में आख़िर में तव्हां खां मैसेज वठंदासीं छा मैसेज हूंदो जी नाज़रीन जे लाइ ही ख़ासि मैसेज आहे जी त पंहिंजे सदक़े फ़ितर खे वक़्त ते ग़रीबनि ताईं पहुचायो जी हाँ पर जेकॾहिं तव्हां में इस्तिताअत आहे त तव्हां वधीक उन्हनि जी मदद कयो तव्हां उन्हनि जे ॾुख ऐं ग़म ऐं उन जे अंदर जे अहवाल खे शायदि न सम्झी सघंदा हुजो बिल्कुलु त बिल्कुलु हिकु जेको ग़रीब ऐं मिसकीन आहे सच पुछो त मां जॾहिं उन्हनि मिसकीननि खे ग़रीबनि खे जॾहिं को शख़्स मदद कंदो आहे जी ऐं उन्हनि ताईं का शइ पहुचंदी आहे त हुननि जे ॿचड़नि जे जेका चहिरे ते मां मुर्क ॾिठी आहे हाँ ऐं उन्हनि जे अंदर मां हिकिड़ी जेका ख़ुशी ज़ाहिर थींदी आहे बिल्कुलु त उन ख़ुशीअ जो जेकॾहिं मां थोरो उहो मंज़र यादि कंदो आहियां त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त इन ग़रीब जी इहा मुर्क ई
इंसान जे तक़दीर खे बदिलाए छॾी। सुभान अल्लाह। जी जी मुफ्ती साहब। जेकॾहिं तव्हां कंहिं मिसकीन ग़रीब जे बचड़नि खे रुगो कपिड़नि जो जोड़ो वठी ॾियो जी हाँ। ऐं उहो उन्हनि जो उहो कपिड़ा ॾिसंदो ऐं उनखे त उन ते जेका उनखे ख़ुशी मिलंदी। मां पंहिंजी तारीफ़ जे लाइ न तव्हांखे पंहिंजो तजुर्बो ॿुधाइण जे लाइ हाँ। त ईअं कंहिं ग़रीब जी जॾहिं कंहिंसां ताउन कयो उनजे बचड़नि खे बैग ऐं कपिड़ा ॾिना त ख़ुदा गवाह हिन जी ॻाल्हि जो उन बचड़नि जे मां चहिरे ते जेका मुर्क ॾिठी न जी मूंखे जेकॾहिं मां हुनजो तसवुरु कंदो आहियां त अखियुनि मां सुभान ॻोढ़ा अची वेंदा आहिनि। जी। चवंदा मुंहिंजा मौला हिन खां वधीक शायदि का अज़ीम इबादत थी नथी बेशक बेशक। त हाँ। नाज़रीन तव्हां दिलि खोले सभ खां पहिरीं पंहिंजे क़रीबनि रिश्तेदार जेके मिसकीन अथव फौरी तौर उन्हनि जी मदद कयो त उन्हनि जा बचड़ा बि नवां कपिड़ा पाए ईद नमाज़ ते हलनि। बिल्कुलु त इंशाअल्लाह तव्हांजो ॾिसो त कीअं थी तव्हांजी ज़िंदगी में चेंजिंग अचे। अलाह जी जो इंशाअल्लाह अल्लाह साईं सभिनीनि खे इहा ताक़त नसीब फ़रमाए ऐं जेके इस्तिताअत जेके रखनि था उन्हनि खे रब साईं चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां सुठो करण जी नियत कंदा आहियो न त पोइ तव्हां करे वठंदा आहियो। त अल्लाह तबारक व तआला सभिनीनि जे लाइ आसानियूं फ़रमाए। तव्हांजी महिरबानी मुफ्ती साहब तव्हां आयो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो अवांजी हुजण सां हमेशह चवंदी आहियां त ट्रांसमिशन सुहिणे अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुती। नाले मिठ मैसर साहब तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। ऐं मोहम्मद हुज़ैफ़ा असां वटि मौजूदु रहियो। थैंक यू सो मच मोहम्मद हुज़ैफ़ा आप आए। बहुत अच्छा लगा माशाल्लाह बहुत खूबसूरत अंदाज में किरात करते हैं आप। नात भी आपसे सुनेंगे लास्ट में। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे आयल सभिनीनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो ऐं हिन पूरे प्रोग्राम सां जो साथ मौजूदु रहियो आहे टपाल मेज़बान जो साथ मौजूदु रहियो आहे। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे। उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि ऐं हीउ जेको इफ़्तारी जो वक़्तु हूंदो आहे यकीनन दुआउनि जो उहो वक़्तु हूंदो आहे ऐं असांजा तमामु व्यूवर्स जेके प्रोग्राम खे ॾिसनि था वॉच कनि था ऐं तव्हां एतिकाफ़ में विहण जो इरादो कयो आहे त रब साईं अव्हां जे लाइ आसानियूं अता फ़रमाईंदो। पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो अल्लाह निगहबान वेंदे वेंदे अव्हां ताईं नातिया कलाम पहुचाईंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो मोहम्मद हुज़ैफ़ा जो। बिस्मिल्लाह। सल्लू अलैहि वालैहि सल्लू अलैहि वालैहि सल्लू अलैहि वालैहि ली खम्सतुन उद्फी बिहा हर्रल वबा इल हातिमा ली खम्सतुन उद्फी बिहा हर्रल वबा इल हातिमा अल मुस्तफा वल मुर्तज़ा अल मुस्तफा वल मुर्तज़ा वबनाहुमा वल फातिमा सल्लू अलैहि वालैहि सल्लू अलैहि वालैहि सल्लू अलैहि वालैहि। मुझे दुश्मनों ना छेड़ो मेरा है कोई जहां में मुझे दुश्मनों ना छेड़ो मेरा है कोई जहां में मैं अभी पुकार लूँगा अल मुस्तफा वल मुर्तज़ा अल मुस्तफा वल मुर्तज़ा वबनाहुमा वल फातिमा सल्लू अलैहि वालैहि सल्लू अलैहि वालैहि। मदीना 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 आका मेरे आका मुझे
तैबा में बुला लो आका मेरे आका मुझे तैबा में बुला लो आका मेरे आका मुझे तैबा में बुला लो सोने नहीं देती है सोने नहीं देती है तमन्ना मदीना हर सांस से आती है सदा हाय मदीना 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 काबा दिखा दे मौला मौला काबा दिखा दे मौला मौला काबा दिखा दे मौला मौला काबा दिखा दे मौला उम्र बची है मेरी कहाँ उम्र बची है मेरी कहाँ मर ही न जाऊं मौला यहाँ काबा दिखा दे मौला मौला काबा